अस्सलाम वालेकुम दोस्तों। GSN GA लतीफ़, शान अली टालपुर, शागिर्द कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद। जीअं त अॼु अवां सां अहम मौज़ू ते ॻाल्हाइणो आहे, जेका पाकिस्तान तोड़े ख़ासि करे सिंध में बीमारी जंहिंखे थैलीसीमिया जो असां नालो ॾियूं था, इहा तमामु तेज़ी सां पखेड़ी रही आहे। पाकिस्तान में इन जो इशू त आहे, पर सिंध में इहो तमामु घणी लेवल ते अॻिते वधंदी पई वञे। हाणे इहा बीमारी ख़ुदि छा आहे, इन खे असां सम्झण जी कोशिशि कंदासीं, या कीअं पैदा थी थी, इन जी वजह छा आहे, इन जी कीअं असां इनखे रोकथाम करे सघूं। सभ खां पहिरीं थैलीसीमिया इहा ब्लड डिसऑर्डर आहे, यानी रत जी बीमारी आहे, जेका ख़ासि करे ॿारनि में थिए थी। उहा जेका ॿारनि में 6 महीननि खां, ॿार जी पैदाइश खां 6 महीननि खां पोइ, 7 खां 8 महीननि खां पोइ इहा शुरू थी वञे थी। ऐं उनखे पोइ जॾहिं उहा बीमारी हले थी, पोइ उनखे सॼी ज़िंदगी रत जी ज़रूरत पवंदी आहे। तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह रत डोनेट करणु तमामु मुश्किल कमु थी वियो आहे, या नौजवान घबराईंदा आहिनि, ऐं मुश्किल बि आहे रत खे जेको नतीजो ॾियणु, या रत खे एतिरे वॾी तादाद में पूरी ज़िंदगी जॾहिं कंहिं माण्हू खे रत जी ज़रूरत पए, उहो मोहताजी उहा तमामु हिकिड़ो ज़िंदगी तमामु मुश्किलात आहे, ऐं उन शख़्स जी, उन ॿार जी ज़िंदगी ख़तरे में बि आहे। हाणे इहे छा आहे, थैलीसीमिया बीमारी जेका रत जी बीमारी आहे, इन में छा थो थिए, जॾहिं असां हिकिड़े ई ख़ानदान में घणे टाइम, घणनि पीढ़ियुनि खां 5, 6, 7 पीढ़ियुनि ताईं कज़न मैरिज कंदा रहूं, हिकिड़े ई ख़ानदान में पंहिंजी जेका आहिनि मेल एंड फीमेल शादी कंदा रहनि, मर्द ऐं औरत, उनजे DNA में म्यूटेशन थी वञे थी, यानी उनजो DNA में जेको उनजो सीक्वेंस आहे उहो तब्दील थी वञे। छो त इहा विरासती बीमारी आहे, जेनेटिक बीमारी आहे, जेका असांजी नस्ल दर नस्ल हले थी। हाणे इन जे करे जेका इहा बीमारी पैदा थी वञे, इहा तमामु जेका आहिनि, इहा ईअं सम्झो त घटि थिए थी, पर थिए ज़रूरु थी, यानी 25% इन जा चांस हूंदा आहिनि। अगरि सेम DNA वारा कज़न मैरिज शादी थिए हिकिड़ी ख़ानदान में, 7-8 पीढ़ियूं शादियूं कनि त जेके घणा 25% चांस आहे त ईंदड़ नस्ल में इहा जेका थैलीसीमिया जी बीमारी पैदा थिए, ख़ासि करे इहा O पॉज़िटिव ब्लड ग्रुप में बीमारी ॾिठी वञे थी। हाणे इहा जेनेटिक बीमारी आहे, यानी इन जो को ख़ासि अॼु ताईं इलाजु न आहे। बसि इलाजु इन जो इहो आहे त अगरि उन कंहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं ॿार में इहा बीमारी पैदा थी वञे थी, 7-8 महीना जी ॿार जी पैदाइश खां पोइ उनखे ब्लड लॻणु शुरू थी वेंदो आहे। कंहिंखे डेली लॻंदो आहे, कंहिंखे 3 ॾींहंनि में, कंहिंखे हफ़्ते में, कंहिंखे महीने में, कंहिंखे 2-2 महीना बि लॻी वेंदा आहिनि, पर उन्हनि खे ब्लड जी ज़रूरत पवंदी आहे। हाणे इहा जेका कज़न मैरिज, चलो इहा हिकिड़ी असांजे सोसाइटी में रवायत आहे, ऐं पहिरीं चाहींदा आहिनि त असांजा रिश्तेदार असां हिकिड़े ख़ानदान में शादी करियूं ऐं ॿिए पासे न वञूं। चलो इहो सोशल डिफरेंस आहे। ऐं हाणे इन जो रोकथाम, ख़ासि करे जेके नॉन मुस्लिम आहिनि सिंध में या पाकिस्तान में तोड़े या ॿाहिरि, उन्हनि में इहा बीमारी तमामु घटि आहे। छो त उहे सेम DNA या सेम रत में पंहिंजे ख़ानदान में शादियूं न आहिनि कंदा, इन जे करे उन्हनि में बीमारी जो चांस इहे सम्झो ज़ीरो आहे। पर असां जेके मुस्लिम आहियूं, असांजी सोसाइटी जे कल्चरल जेका असां कज़न मैरिज ते बिलीव रखूं था, उन में इहा बीमारी तमामु वधीक आहे। हाणे इन खे रोकथाम, मिसाल तौरु असां अगरि जेके कज़न मैरिज जी जेका असांजी सौट में या हिकिड़े ख़ानदान में शादी, इन असां रवायत खे न टोड़ियूं, पर असांखे कीअं बचाए सघूं। बचण जो वाइदो इहो तरीक़ो आहे, जॾहिं बि केरु बि मर्द तोड़े औरत शादी करण खां पहिरीं उन्हनि जी थैलीसीमिया जी टेस्ट थींदी आहे, थैलीसीमिया इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट, उहा असां ज़रूरु करायूं। जेका चंद 100 रुपयनि जी टेस्ट आहे, तव्हां लेबोरेटरी में वञो, उन में इहा टेस्ट करायो। अगरि टेस्ट जंहिंमें नेगेटिव आहे त तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। अगरि उन में का अची वञे त पोइ उते उनजो जेको आहे स्टार्टिंग में पॉसिबल इलाजु आहे, जंहिं सां उन्हनि जो अचण वारो नस्ल इन ख़तरनाक बीमारी खां बची सघे थो। थोरी चंद रुपयनि जी टेस्ट आहे। अगरि असां इन में लाॻरसाई कंदासीं त असांजी जेको ईंदड़ नस्ल आहे, उन जी ज़िंदगी ख़तरे में पइजी वेंदी। पोइ सॼी उमिरि जे लाइ जेको ब्लड डोनेट करणु ई तमामु मुश्किल, छो त इन जो को ख़ासि को ट्रीटमेंट न आहे। बसि उनजो ट्रीटमेंट इहो आहे त उन मासूम ॿार खे हर महीने, हर हफ़्ते या हफ़्ते में 3-4 ॾींहं रत जो बोतल। एॾी ख़तरनाक बीमारी आहे जो मासूम ॿारनि खे ख़बर पइजी वेंदी आहे, मूं वटि सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जी रत बची आहे, मूं वटि सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी रत बची आहे, मूं वटि सिर्फ़ु 2 कलाकनि जी रत। ऐं केतिरा ई ॿार एन्युअली साल जे तौर ते पंहिंजी ज़िंदगियुनि जो जेको आहे न उहो पंहिंजी ज़िंदगियुनि खे ख़तमु करे छॾीनि था, उहो कुदरती तौर ते। यानी इहो असां त ईअं सम्झो त हिकिड़ो गुनाह आहे, हिकिड़ो इहो ॾोह आहे, असां इन जा ज़िमेदार आहियूं अगरि असां इन बीमारी जी रोकथाम जे लाइ स्टार्टिंग टेस्ट नथा करायूं। अगरि को मेल एंड फीमेल आहे जंहिं शादी करे छॾी आहे, नई आहे, त उन्हनि खे खपे त इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट कराइनि। अगरि उन में कोई इशू न आहे त ख़ैर आहे, इहा भलाई आहे। पर अगरि उनमें इशू थी वञे त असांखे डॉक्टर खां रिजू करणु खपे। स्टार्टिंग तौर ते असां उनजी ट्रीटमेंट कराए पंहिंजी ईंदड़ नस्ल खे बीमारी खां जो आहिनि रोके सघूं था। ऐं बराए महिरबानी इहा अवेयरनेस शेयर कयो, ॿियनि ताईं पहुचायो। ऐं इलेक्ट्रोफोरेसिस जेका थैलीसीमिया इलेक्ट्रोफोरेसिस जी टेस्ट लाज़मी करायो शादी करण खां पहिरियां, जीअं तव्हांजो ऐं असांजो ईंदड़ नस्ल, ख़ासि करे जेका सिंध जी न्यू जनरेशन आहे, उनखे असां इन ख़तरनाक बीमारी खां बचाए। इन थैलीसीमिया जी बीमारी जे लाइ असांजो दोस्त सिंध ब्लड ग्रुप जो चेयरमैन
काशिफ़ सिंधी जेको 3 सालनि खां वठी इन ब्लड जी जेका आहे डोनेशन में अहम किरदारु अदा करे पियो। सिंध ब्लड ग्रुप जो चेयरमैन काशिफ़ सिंधी असांजो दोस्त जेको कमु करे रहियो आहे ऐं इन जे करे तावन जी ज़रूरत आहे। असां जेको आहे न बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट इन बीमारी जो जेको इलाज जे लाइ या इन बीमारी जे ॿारनि जे खे रक्त अतियो करण जे लाइ जेको आहे न असां महिनत करे रहिया आहियूं। ऐं असां सभिनी खे खपे त इन बीमारी खे रोकथाम जे लाइ मासूम ॿारनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ काशिफ़ सिंधी जो सिंध ब्लड ग्रुप जो साथ ॾिजे ऐं जेतिरो थी सघे नौजवान आहियूं असांखे ब्लड जो अतियो ॾेई उन्हनि मासूम नंढड़नि ज़िंदगियुनि जी जान बचाए सघूं। महिरबानी।